नाज़ नवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं संजा सैयद ऐं आऊं आहियां बशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। दुनिया की क्रिकेट जो सब का वडो मुकाबलो अज दुबई में थींदो। T20 वर्ल्ड कप में पाकिस्तानी शाहीन भारतीय रांदीगरनि के शिकस्त ॾियण लाइ अज मैदान में लहंदा। वज़ीर आज़म इमरान खान पाकिस्तान के खटण लाइ पुरज़म। क्रिकेट सां चाह रखंदड़नि के मैच जो इंतज़ार। क़ौमी टीम जा मदाह पाकिस्तानी टीम की कामयाबी लाइ पुरज़म। कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सिंध सरकार तरफ़ां वॾियूं स्क्रीनूं लॻायूं वेयूं। पाक फ़ौज तरफ़ां गॾियल क़ौमुनि जे 76 आलमी ॾींहं ते नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार। आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा चवे थो आलमी अमन खे हथी ॾियण लाइ असां जूं क़ुर्बानियूं दुनिया जे साम्हूं आहिनि। पाक फ़ौज अमन लाइ ख़िदमतुनि में हमेशह अॻिभरी रही आहे। जवाननि हर आज़माइश जी घड़ी में क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। मुल्क में कोरोना वायरस के वधीक अरिड़हं मरीज़ फौत। 24 कलाकनि दौरान 591 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस की हाकारी शरह 1.35 से तो रही। बलूचिस्तान के इलाइक़े हरनाई में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन ISPR मूजिब ऑपरेशन दौरान कलदम BLP कमांडर तारिक उर्फ नासिर समेत 6 दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दनि के ठिकाननि तां हथियार ऐं गोला बारूद भी बरामद। ISPR मूजिब दहशतगर्दनि के ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रहंदा। कंहिंखे भी अमन अमान की सूरत हाल ख़राब करण की इजाज़त न ॾींदासीं। वफाकी हुकूमत कलदम TLC के सरबराह साद रिजवी सां जेल में ॻाल्हियुनि जो फ़ैसिलो करे वरितो। घर वज़ीर शेख रशीद की सदारत हेठि लाहौर में अहम इजलास। ज़रियनि मूजिब हुकूमती टीम कोट लखपत जेल वेंदी। कमेटी में एक वफाकी वज़ीर और एक सूबाई वज़ीर शामिल हूंदो जेके कोट लखपत जेल में कैद साद रिजवी सां ॻाल्हियूं कंदा। अफगानिस्तान में मिलिट्री ऑपरेशन लाइ अमेरिका सां को मुआहिदो नाहे थियो। भारत सां क्रिकेट सीरीज़ खेॾण लाइ तयारु आहियूं, पर मोदी जी अक़िलत मुखालिफ़त ज़हनियत क्रिकेट में दोस्ती करण लाइ तयारु नाहे। वज़ीर आज़म इमरान खान भारत में बि एॾो मक़बूल आहे जो हू अॼु दिल्ली में जलसो करे त मोदी खां वॾो हूंदो। असां भारत सां सुठा लाॻापा चाहियूं था। पाकिस्तान जो अफगानिस्तान में अमन लाइ कोशिशूं जारी आहिनि। तालिबान सां ॻाल्हियूं करे रहिया आहियूं त उहे ॿियनि ग्रुपनि खे बि हुकूमत में शामिलु कनि। सुद समा वारे वफ़ाकी वज़ीर फवाद चौधरी जूं दुबई में मीडिया सां ॻाल्हियूं। लखी गुलाम शाह में जतोई बिरादरी की विंदरियन में पुराने तकरार तां झेड़ो। फायरिंग में नौजवान हुसैन बख्श मसरानी कत्ल। लाश बाकी वारे हंध पयल। धिरन में चिकताण तेज थी वई। इतला बावजूद पुलिस बाकी वारे हंध न पहुंची। दरिया खान वरी भरिसां रेगुलेटर वटां ॿाड़ी जो लाश हथ। मासूम ॿाड़ी उमर फारूक जो 3 ॾींहंनि बाद लाश मिलियो। सरहद में अगवा थियल गुलाब और जलाल बोज़ार हथ पेर बदल हालत में कमनि के फसल मां हथ आया। वाक़ ख़िलाफ़ बोज़ार बिरादरी के माण्हुनि जो पाक किताब खणी क़ौमी शाहराह ते धरणो। घोटी और सरहद पुलिस में हदबंदी जो तकरार। ट्रैफिक जाम।